प्रोग्राम सुना मानो सिंधजा मेजबान है मोहम्मद कासिम मर्जा मेहमान है मशहूर सुगर साईं गुलाम कादिर लगारी ताजो ॾिसंदा प्रोग्राम सुना मानो सिंधजा उनमें बिल्कुलु आहे यको ई आहे पर उहो ॾेई छॾियो थी उॾां। अच्छा हाणे पाण खे खपे हिते जे लाइ हिन अख़बार जे लाइ वरी आउं लिख न सॼो पोइ पंहिंजे हिसाब सां जी हाणे तव्हांजो पंहिंजो नालो जीअं पैदाइश कॾहिं थी कहिड़े सन में पोइ नौकिरी कॾहिं तव्हांखे मिली त इन सां पूरो तव्हां तारुफ़ कराइजो त पोइ उन हिसाब सां हिन में अची वञे। हा न असल में इहो ग़रीबी हाल हर मैट्रिक थी मिस्टर हाई स्कूल मां ई थी महिरबानी उस्ताद हुआ साईं अब्दुल करीम साईं जहिड़ा जिन जी हिम्मत अफ़ज़ाई सां इहो कमु थियो। 8वीं क्लास में मिडिल जो इम्तिहान वठंदा हुआ उन में जेको पास थियो उनखे ₹12.5 स्कॉलरशिप मिलंदी हुई। उन में बि सॼे क्लास में स्कूल में असीं 2 माण्हू पास थियासीं। हिकिड़ो मोहम्मद हाशिम डिगारी इस्लामाबाद में आहे हाणे ॿियो आऊं जिन खे 2 साल 2.5 3 इहे ₹12.5 मिलंदा रहिया। पर पोइ जीअं ज़माने जो वाह लॻो छो त मूंखे नंढे ॾांहुं खां वठी हुस्न परस्ती इन में आऊं मगन आहियां। अञा ताईं उहा ॻाल्हि विच में पई आहे जीअं मुर्तज़ा ॾाढा ई चयो वरी शौक़ीन थिया आहियूं वरी नौनी लायूं था वरी इश्क आफ़त जो गले में हार पायूं था। इहो गले में हार पातल आहे। पोइ मेलनि ते घुमणु उते सुहिणा माण्हू सुहिणा नाचूं ॾिसणु पोइ उन्हनि जो वरी दावतूं करणु पोइ इन करे पढ़ाई तां दिलि हटी वई। मैट्रिक जॾहिं मूं कई त नंबर पहिरियां ॿिया फस्ट सेकंड इहे त विया पर नंबर लभे ई न। तव्हांजो पास क्लास में मार्कूं आयूं पर उन खां पोइ मूं पंहिंजे वालिद साहिब खे चयो बाबा हाणे पढ़ाई मूंखां कान थींदी। उन चयो बाबा ख़र्चु करियां थो छो हुनजो मतिलबु इहो आहे जॾहिं शौक़ु हो तॾहिं स्कॉलरशिप पर इम्तिहान पास कयुमि। हाणे जॾहिं शौक़ु रही वियो त पास क्लास में मैट्रिक पोइ उन वक़्तु मैट्रिक ते तपेदारी ऐं प्राइमरी मास्तरी मिलंदी हुई। पोइ मूं चयो बाबा हाणे आउं कोशिशि कंदुसि त नौकिरी करियां। त पाण चयूं बाबा अध में छॾींदो त पाण नौकिरी पंहिंजी ॻोल्हि आऊं इन में मदद का बि कोन कंदुसि। मुंहिंजो मतिलबु आहे पढ़। बहरहाल पोइ रईस इब्राहिम खान लिगारी जे मार्फत इंटरव्यू बि कया अबले साहब खे बि उन्हनि सिफारिश कई पर बहरहाल उन ई टाइम में हाला सब डिवीजन ऐं टंडो मोहम्मद खान सब डिवीजन जुदा हुयूं। तॾहिं टंडो लिहार अञा ज़िलो तालको बि न हो। तालको थो टंडो लिहार पर मतिलबु इहो SDO ऑफिस हिते कान हुई। पोइ हाला में असांजो SDO बि हाला में रहंदो हो। ख़ैर साईं पोइ मातरी में इंटरव्यू थियो प्राइमरी जो। उन में हाजी मोहम्मद आलम असांजो वॾो बाबे जो मासात हो इन ॻोठ जो चङो मुड़ुसु उहो मूंखे सुल्तानाबाद गॾु मूंखे चई बाबा वञ इंटरव्यू हलनि पिया मातरी में वञी इंटरव्यू ॾे। बसि पोइ आउं हलियो वियुसि मातरी दरख़्वास्त ॾिनमि त 384 नंबर लॻो दरख़्वास्त ते न 383 माण्हू अॻे हुआ। बसि पोइ 2 पारनि जो हुननि चयो जेके अॼु आया आहिनि उर्दू वारा सुभाणे अचनि। पोइ वरी राति जो आउं तलार वियुसि सुबुह जो अची इंटरव्यू ॾिनमि त हुननि पुछियो त किथे पढ़िया आहियो चयुमि मिसण त कंहिं चयो त मौलवी साहिबनि जे मदरसे में उन हाई स्कूल में हा बाबा। पोइ मूंखे चयूं त बसि हाणे का क़ुर जी आयत पढ़ो मूं पढ़ी ऐं साहिब इंटरव्यू खां पोइ मूंखे चयो त बा इंशाल्लाह तुंहिंजो ऑर्डर पोस्ट में ईंदो। हाणे इहा इनायत थी मौलवी साहिबनि जे करे जो शर्फ़ उन्हनि खे मिलियो। ऐं पोइ अबले साहिब वरी चालनि खे चयो इहो मूं करायो आहे
वो मुझो न बाबा इन जी मेहरबानी ना आहे, मेहरबानी आहे साईं जी जिन जे सदके चई गाए वजाए इहो ऑर्डर मिलियो। बहरहाल पोइ इहो 64 में जन्म मुंहिंजो आहे 15/10/1945, मैट्रिक 63 में कयमि ऐं 1964 में नौकरी मिली। ऐं उहो पहिरियों स्कूल हो बुरली शाह करीम जे भर में रहीम बख्श रिंद। हाणे आऊं जो टंडो यार विसु 43 ऑफिस वारनि खां पुछियुमि मुंहिंजो भाई रहीम बख्श रिंद किथे आहे, त हुननि चयो त इहो स्कूल नओं पियो खुले, अॻे आहे कोन, तंहिं करे असांखे ई ख़बर कान्हे, इहो अव्हांखे ॻोल्हणो पवंदो। हाणे आउं तालके में किथे ॻोल्हियां? पोइ ईअं ई हिकिड़े घाणे वारे खां, मुंहिंजो ही सिंधी माण्हू आहे, उन खां घाणे वारे खां पुछियमि तने मोहम्मद में, दादा ही रहीम बख्श रिंद तोखे स्कूल सुझे थो? चई मूंखे स्कूल त ठहियो पर मूंखे हुन ॻोठ जी या हुन माण्हू जी ख़बर कान्हे, बाक़ी तव्हां वापसि वरी हैदराबाद वारे रोड सां वञो, खरी ते लहो, उते 4 आना तॾहिं बस वरिता, ₹100 वठंदा हैदराबाद जो, 4 आना वरितई वापसि खरी ते हेॾी, उते चई दही ऐं उते रईस वेठो आहे, पोइ उन उते जो चङो मुड़ुसु मिठो खां रिंद, पोइ उहो वेठो, उन खां मूं पुछियो त मुंहिंजी अञा नौजवानी वारी उमिरि हुजे, मैट्रिक जो ॾिनी मस्तु हाणे या ॻाल्हि लहण वारी आहे, पर इहा अञा छोकिराणी उमिरि। ऐं हुजो बि चङड़ो मुहांदड़ो सुठड़ो, मूं चयो त रईस शौक़ वारो बि ॾिसजे, उन ध्यानु ॾिनो कि बाबा रहीम बख्श रिंद जो स्कूल जी मूंखे ख़बर कान्हे, बाक़ी पाण रहीम बख्श मास्टर आहे बुरली शाह करीम में, ऐं उन खां तोखे ख़बर पवंदी। बसि पोइ ऐं वापसि वरी चई वञ मामा खां, उतां चढ़ी वञ बठोरे लाहिजे, उते पुछा कंदे त ॿुधाईंदा रहीम बख्श रिंद। बहरहाल आऊं उते बस में वञी बठोरे पहुतुसि, पर लथुसि त ॾिठमि को मांदनी वारो वेठो आहे गिदरा पियो विकिणे। उन खां पुछियो सिराइकी ॻाल्हाए थो, मूं खां पुछियो मां रहीम बख्श रिंद खे वञणो आहे, उतां ॻोठ कयल आहे, त हुन चयो हू त मुंहिंजा भेरा आहे, ऐं छोकिरो परियां साम्हूं बीठो मुंहिंजी उमिरि, हुनखे सॾु कई गुलाम ॾी तुसां महिमान। पोइ उहो गुलाम ॾी मूंसां गॾिजी हलियो, मीरवा खोरवा वारो पको रोड, कुझु ताईं पको, पोइ खोरवा ते कचो, वियासूं सर ऐं डिबूं पियूं ॾिसजनि, उन्हनि में हुननि जो ॻोठ हुजे। मूंखे चई हल तव्हां हिते बीहो त खटि खणी अचां। पोइ खटि खणी आयो, पाणी जी दुली खणी आयो, मानी खणी आयो, उन खां पोइ को माण्हू आयो ऐं उन मूंखे हवाल वरिता, बाबा कीअं आहे, सॼी ॻाल्हि ॿुधायमि त हीउ मुंहिंजो ऑर्डर थियो आहे, हीउ ऑर्डर आहे ऐं हीउ उहो अव्हांजो ॻोठ उहो इहो आहे, उन करे आऊं आयो आहियां। त हुन मूंखे चयो त इहो रहीम बख्श रिंद को ॿियो हूंदो, आऊं पाण उस्ताद आहियां, बुरली शाह करीम में पढ़ायां थो, असांजा ॿार सभु उते था पढ़नि, इहो रहीम बख्श रिंद ॿियो हूंदो। त मुंहिंजा पेर निकिरी विया, हा त मस रहीम बख्श रिंद ॻोल्हियुमि, ऐं उहो बि इहो नथो थिए, त पोइ त मारिजी वियुसि। हाणे ऑफिस में ऑर्डर खणी चवंदा बाबा जे ॻोठ लभे ई नथो, त पोइ चयो घर वञी वे। पर पोइ मुंहिंजे हाल खे हुन ॾिसी सुबुह जो चयां भाऊ हुन निंड कर, सुबुह था ॾेखूं। सुबुह जो आयो चांहि प्यारे, पोइ मूंखे चयईं हाणे सदा तोखे अदा ॾियां थो, आहियां रहीम बख्श रिंद उहो, पर मूंखे स्कूल खपे कोन थो। रफ़ी आलम साहब हुन ज़माने में हूंदो डीओ, उहो मुंहिंजो दोस्त हो, हुनखे मूं चयो स्कूल मुंहिंजे ॻोठ में खोल, स्कूल हुन खोले छॾियो। इन लाइ खोलायुमि त मुंहिंजो इहो जेको छोकिरो सां गॾिजी आयो तो सां गुलाम ॾी, इहो मैट्रिक पास आहे, इन जी मूं दरख़्वास्त ॾेई छॾी, ऑर्डर में निकिरी आयो, पर जॾहिं सर्टिफिकेट घुरियऊं त उमिरि 6 महीना खुटी पई, नंढी थी पई, ऑर्डर कैंसिल थी वियो, स्कूल खुली वियो, ऑर्डर कैंसिल थी वियो छोकिरे जो। मूं भायो सरकार खां उन ज़माने में मैट्रिक वारे खे 100
90 वारे के फाइनल वारे के 90 मिलंदी हुई। चई मूं सोचियो 90 रुपया सरकार खां कमाया रांदो तुंहिंजी मानी मुंहिंजे कंध में, मूंखे अहिड़ो स्कूल खपे ई कोन थो। ऐं पर हाणे तूं बरोच भाउ आहीं, तंहिं करे तोखे मायूस थियण छो करियां, तोखे हिकिड़ी सलाह थो ॾियां। भले कि हाणे बकातूं वठ, हिकिड़े में ॿारनि जा कूड़ा नाला लिख, कमीज़ो पुटु वलण जो, जुड़ियो पुटु ॼाणण जो, ख़बर पुटु लौंग जो, ईअं करे 20 नाला लिख। तूं पंहिंजी बि कूड़ी हावी वेठो भर, तूं त आहीं, उहा कूड़ी कान्हे, पर उन्हनि ॿार आहिनि ई कोन, न को थींदा, न को मूंखे स्कूल खपे, पर इहे वेठो हाविरी वेठो भर। ऐं बीटा फीदर आहे मोहम्मद मूसा ख़ासि की मास्तरी जो, उहो मूंसां ठहे कोन थो। उन जा पाण ॾियनि जो अख खां काणो आहे, पेर खां मंटो आहे, गंजो आहे, टई ऐब हुन में आहिनि। तमामु तबियत में कड़क आहे, आऊं चोर माण्हू आहियां, राति जो रसो ॿधो पियो आहे चेल खे, ऐं ॾींहं जो स्कूल में वेठो आहियां, तंहिं करे असांजी तबियतूं ठहनि कोन थियूं। ऐं उहो जॾहिं बि हिते अचे त तूं मुंहिंजी शिकायत कजां। साईं